अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। उमरकोट जे सूबाई तक PS 52 ते नंढी चूंड जो अमल मुकमल थियण बैद वोटनि जी ॻणप जारी। तक जे 112 पोलिंग स्टेशन्स जे गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिबि पीपुल्स पार्टी उम्मीदवार अमीर अली शाह 51,144 वोट खणी अॻिते। GDA उम्मीदवार अरबाब रहीम 25,110 वोट हासिल करे सघियो। PDM पारां सुभाणे इलेक्शन कमीशन आॾो भरपूर एहतजाज करण जो ऐलान। PTI फॉरेन फंडिंग केस में वज़ीर आज़म इमरान खान मुख्य जवाबदार करार। हुकूमत मुखालिफ़ जलसनि जो बि ऐलान। मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त PTI जो फॉरेन फंडिंग केस मुल्की तारीख़ जो सभ खां वॾो स्कैंडल आहे। चूंडियल वज़ीर आज़म ख़िलाफ़ कुझु महीननि में फ़ैसिलो अची वञे थो, पर सिलेक्टेड ख़िलाफ़ फ़ैसिलो 7 सालनि गुज़रण बावजूदि नाहे आयो। वफ़ाक़ी हुकूमत PDM खे इस्लामाबाद में रेड ज़ोन करार ॾिनल एरिया में एहतजाज करण जी इजाज़त ॾेई छॾी। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त सुभाणे एहतजाज में मदरसनि जा शागिर्द आंदा विया त कानून हरकत में ईंदो, भले कुझु ॾींहंनि बाद थिए। वॾे शौक़ सां मां कंहिंखे डिॼारे न रहियो आहियां, पर 7 दफ़ा हाई अलर्ट जारी करे चुका आहियूं। PDM ज़वाल जो शिकार आहे। मौजूदा सूरत हाल में सभ खां घणो नुक़सान फज़लुर रहमान जो थींदो। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां सुभाणे इलेक्शन कमीशन आॾो PDM जलसे में शिरकत न करण जो ऐलान। सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सुभाणे उमरकोट में पीपुल्स पार्टीअ जी कामयाबीअ जो जश्न मल्हाईंदुसि। कंहिं सां बैकडोर ॻाल्हियूं न थी रहियूं आहिनि। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त इलेक्शन कमीशन PTI जे फॉरेन फंडिंग केस जो फ़ैसिलो न ॾिनो त सुप्रीम कोर्ट वेंदासीं। चाहियूं था त गैर सियासी कुवतूं सियासत में मुदाख़िलत न कनि। इमरान खान मोहरो आहे, हुकूमत हलाईंदड़ फ़ैसिलो कनि। वज़ीर आज़म ब्राडशीट मामले जी जांच लाइ कमेटी जोड़ी छॾी। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़, फवाद चौधरी ऐं शीरी मज़ारी शामिल। कमेटी 48 कलाकनि अंदरि काबीना खे ब्राडशीट बाबति सिफ़ारिशूं पेश कंदी। ब्राडशीट ज़रिए साम्हूं ईंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। इमरान खान चयो आहे त PTI खे कॾहिं बि माफ़िया स्पॉन्सर न कयो आहे। मुल्की दौलत लुटींदड़ एहतिसाब खां बची न सघंदा। सेनेट में नेब ऐं ब्राडशीट मामले ते बहस। अपोज़िशन जे हुकूमत ते नेब खे सियासी हथियार तौरु इस्तेमालु करण जो इल्ज़ाम। PP सेनेटर शीरीन रहमान चयो आहे त ब्राडशीट मामले ते समूरी दुनिया में पाकिस्तान जी बदनामी थी रही आहे। मौजूदा हुकूमत माज़ीअ जी भेट में 4% वधीक कर्ज़ वरितो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर हफ़ीज़ शेख चयो आहे त माज़ीअ जी हुकूमतुनि पारां वरितल कर्ज़ ते व्याज न ॾियणो पवे हां त हुकूमत खे नवां कर्ज़ वठण जी ज़रूरत न पए हां। माज़ीअ में वरितल 6,000 अरब जे कर्ज़ जो व्याज अदा कयो वियो। छा उन खे बि हिन मौजूदा हुकूमत जे खाते में विधो वेंदो? वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सूबनि जा अख़्तियार वापसि वठण जी कोशिश कई पई वञे। बदकिस्मतीअ सां वफ़ाक़ में 2 हुकूमतूं आयूं जिन खे पोरियतुनि जो अहसास ई न हुयो। सखर जे न्यू लेबर सिटीअ में पोरियतुनि लाइ तयारु कयल 1024 फ्लैट्स विरहाइण वारी तक़रीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर चयो त सूबे अंदरि 6,000 खां वधीक अपार्टमेंट्स ऐं घर तामीर कया विया आहिनि। सूबाई हुकूमत पोरियतुनि ऐं हारियुनि खे सहूलियत फराहम करण जी भरपूर कोशिश करे रही आहे। इलेक्शन कमीशन असासनि जा तफ़सील जमा न कराईंदड़ वफ़ाक़ी वज़ीरनि समेत सेनेट, क़ौमी असेंबली ऐं सूबाई असेंबलीज़ जे मेंबर्स जी मेंबरशिप मुअत्तिल करे छॾी। सेनेट जे 3, क़ौमी असेंबलीअ जे 48 मेंबर्स जी मेंबरशिप मुअत्तिल कई वई। सिंध असेंबलीअ जे 19, KPA जे 26 ऐं पंजाब जे 52 मेंबर्स जी मेंबरशिप मुअत्तिल थी वई। इलेक्शन कमीशन वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी, अली ज़ैदी, फहमीदा मिर्ज़ा ऐं ख़ालिद मक़बूल सिद्दीक़ीअ जी बि मेंबरशिप मुअत्तिल करे छॾी। नौशर फ़िरोज़ सिंध हाई कोर्ट जे साबिक़ जज ग़ुलाम मोहम्मद कोरेजो ऐं डॉक्टर असवद कोरेजो जे घर मां तक़रीबन 80 लख रुपयनि जो धाड़ो, जंहिं ते डॉक्टर असवद जो चवणु हुयो त जॾहिं खां SSP इल्ताफ़ हुसैन लिगारी आयो आहे तॾहिं खां हालात तमामु बिगड़ी रहिया आहिनि ऐं लॻे थो त SSP ख़ुदि जवाबदारनि सां ॿधल आहे ऐं उहो SSP चवण जे लाइक़ ई न आहे। ऐं जेतिरियूं बि वारदातियूं थियूं आहिनि जवाबदार SSP जे ॻोठ जा निकिता आहिनि। जॾहिं त नौशर फ़िरोज़ सिविल अस्पताल में डॉक्टर्स ऐं पैरामेडिकल स्टाफ जो बाइकाट, जंहिं ते मुज़ाहिरीन जो चवणु हुयो त धाड़ेलनि खे 24 कलाकनि अंदरि गिरफ़्तार कयो वञे। सब्ज़ी मंडी गुजरांवाला थाणे जे ASI खे एंटी करप्शन जे तरफ़ खां 15,000 रुपया रिश्वत वठंदे रंगे हाथों पकड़े वरितो।
जेल सुप्रीडेंट नौशर फिरोज शहाबुद्दीन सिद्दीकीअ जे तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत जेल में मुस्तहिक़ कैदियुनि में सर्दीअ खां बचण लाइ जर्सियूं विराइण जी तक़रीब मुनक़िद कई वई ऐं हुन पंहिंजे हथनि सां कैदियुनि में जर्सियूं विरायूं ऐं जेल सुप्रीडेंट सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त जेको इंसान ॿियनि जे लाइ जीअण सिखंदो आहे उहो सदाईं कामयाबु हूंदो आहे ऐं ग़रीब माण्हुनि जी मदद करण सां दिलि खे हिकु अलॻि क़िस्म जो सुकून मिलंदो आहे ऐं जेल जे कैदियुनि पारां ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो। आल पाकिस्तान मरी इतिहाद सिंध जे मरी बिरादरीअ जो नुमाइंदा इतिहाद आहे जेको मरी बिरादरीअ खे मुतहद ऐं फलाह बहबूद हक़ वठण लाइ क़ाइमु कयो वियो आहे। मीर महरदीन मरीअ जो 60 मेल में जलसे के किताब जंहिंमें चेयरमैन महरदीन मरी मरकज़ी नायब सदर वाहिद बख्श मरी ऐं ॿियनि जलसे खे ख़िताब कंदे चयो त सिंध में मरी बिरादरी अक्सरियत रखंदड़ बिरादरी आहे। असां मरी सिंध अमड़ जा पुट आहियूं ऐं हिन धरतीअ खे पंहिंजी धरती सम्झूं था। हमेशह मरी बिरादरी हर दौर में नज़रअंदाज़ कई थी वञे छो जो मरी बिरादरी मुतहद न आहे जंहिं सबबि मरी बिरादरीअ खे तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो थो पवे। कोयलो में मेडिकल सीटूं ॿाहिरियनि माण्हुनि खे ॾिनियूं वयूं आहिनि। DC कोयलो नोटिस वठण लाइ तयारु न आहे। जंहिं मौक़े ते हाजी नसीर खान मरी हाजी गुलाम मुस्तफ़ा मरी इक़बाल अहमद मरी मुरीद हुसैन मरी ऐं ॿियनि शिरकत कई। भिरिया रोड गवर्नमेंट उर्दू बॉयज़ प्राइमरी स्कूल जे अॻियां कचरे जो ढेर पयल जंहिं सबबि स्कूल अॻियां जरासीम बदबू फैलिजी रहिया आहिनि ऐं स्कूल ईंदड़ वेंदड़ ॿारनि खे सिहत जो पिणु ख़तरो आहे। जंहिं ते स्कूल जे ॿारनि जो चवणु हुयो त हितां गुज़रंदे असांखे तमामु घणी बदबू ईंदी आहे पर टाउन इंतिज़ामिया अगूर निंड सुतल हिन महिल ताईं शहर में को बि सफ़ाईअ जो निज़ाम बहितर नज़र न पियो अचे। शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।